हक़ीक़त इहा आहे त दिलि रत जा ॻोढ़ा थी ॻाढ़े। शिकारपुर अमन जो गहवारो हुयो, पर अॼु शिकारपुर बदअमनीअ जो गढ़ बणिजी चुको आहे। शिकारपुर दहशतगर्द खुलेआम जेको आहे सो घुमंदा था वतन। कल्ह ताज़ो वाक़ियो थियो आहे, वीचारा ॼानी ऐं शादीअ जी रस्म करे जेकाबाद खां वापसि अचनि पिया त उनजे घोट खे बि मारे वियो आहे, उनजे बिरादरीअ जे माण्हुनि खे बि मारे वियो आहे। खुलेआम दहशतगर्दी आहे शिकारपुर में। तव्हां ॾिसो त हेॾे हथियार खणी करे विच शहर में जेको आहे घुमनि था, त असांजा रियासती इदारा, असांजी पुलिस डिपार्टमेंट किथे आहे? छा उहा उन्हनि खे नथी रोके सघे? छा उहे दहशतगर्द जेके आहिनि, जेके ज़ात जे नाले ते दहशतगर्दी फैलाइनि था, उहे पुलिस खां ॾाढा आहिनि? कम अज़ कम पुलिस पिकटियूं आहिनि शहर में दाख़िल थियण लाइ, जेको आहे सो हर चौकीअ ते जेको आहे पुलिस वेठी आहे। छा उन्हनि जो किरदारु न आहे त हे खुलेआम जेके जदीद क़िस्म जा हथियार कुल्हनि ते रखी करे मोटरसाइकिलनि ते घुमंदा था वतन शहर में, त उन्हनि खां कोई बि रोके नथो, उन्हनि खां काई बि पुछा कोन्हे का? असुल इहो त सवाल या निशान आहे असांजे शिकारपुर जे लाइ। शिकारपुर अमुन जो गहवारो हुयो, पर हाणे बदअमनीअ जो गढ़ थी चुको आहे। शिकारपुर वाना वज़ीरिस्तान खां बदतर थी चुकी आहे। शिकारपुर जा जेके रहवासी हुया, तक़रीबन 80% रहवासी असांजे शिकारपुर जा हिन शिकारपुर खे छॾे करे वञी ॿिए हंधि आबाद थिया आहिनि। सिर्फ़ु मक़सदु उन्हनि जो इहो ई हुयो त हू चवनि पिया त हे जेको बदअमनी जेका इहा शुरू थी आहे, इहा असांजे घरनि ताईं पुॼंदी। हक़ीक़त आहे त दिलि रत जा ॻोढ़ा थी ॻाढ़े, इहा बदअमनी असांजे घरनि ताईं पहुती आहे। असीं क़बाइली झगड़नि जे लाइ पूरी कोशिशि कईसीं शहरीअ जी हैसियत सां। असीं वियासीं गौसफ ख़ान महर ॾे, उनखे इलाद मिंथ कयासीं, उन असांखे यकीन दयानी कराई त इनशाला ज़रूरु असां इन ते तारीख़ रखाईंदासीं ऐं महर जतोई जेको तसादम हले थो, तकरार हले थो, उनखे ख़तमु कराईंदासीं। उनखां पोइ डॉक्टर इब्राहिम जतोई साहिब सां मिलियासीं, उन बि यकीन दयानी कराई असांखे। अमीर अली ख़ान जतोई साहिब सां मिलियासीं। उनखां पोइ मीर बाबल ख़ान भए साहिब सां मिलियासीं, जेको मशीर आहे CM साहिब जो। उनखां पोइ सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारी साहिब सां असां मिलियासीं। उन्हनि असांखे यकीन दयानी कराई, तारीख़ बि मुक़ररु थी वई, पर उहा तारीख़ ते उन ते फ़ैसिलो न थी सघियो। वरी इहा बाहि जेको आहे भड़की उथी आहे ऐं इन्हनि शहरनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। पर ज़ातियुनि जे तसादम जे करे, ज़ातियुनि जी दुश्मनीअ जे करे ग़रीब अवाम जेको मरे थो, ऐं ग़रीब अवाम में जेका मायूसी फैलिजी वई आहे ऐं ख़ौफ़ जेको फैलिजी वियो आहे, इहो ॾिसण वटां आहे। ऐं असीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, आर्मी चीफ ऑफ स्टाफ खां, CM सिंध खां, IG सिंध खां, DIG लाड़काणो ऐं शिकारपुर SSP साहिब खां पुरज़ोर लफ़्ज़नि में घुर था कयूं त शिकारपुर अमुन जो गहवारो हुयो। ख़ुदा जे वास्ते शिकारपुर खे अमुन ॾियो। असां तव्हां खां ॿी काई बि चीज़ नथा घुरूं, शिकारपुर खे अमुन ॾियो। ऐं हिन शिकारपुर खे अमुन ॾियो त हिते वापार थियनि, हिते जेको आहे सो माण्हुनि जी अचु वञु थिए, हिते जेके माण्हू लॾे विया आहिनि उहे वापसि अची सघनि। शिकारपुर जा पुरअमन शहरी जेके अमन सां प्यार कंदड़ आहिनि, उहे इहो ई मुतालबो था करनि त ही बेॾो ही इंसाननि जो जेको क़त्लेआम शुरू थी वियो आहे। हिकिड़ी शहर में ख़ौफ़ जी फिज़ा आहे। हितां जा भोतार, हितां जा स्टिक होल्डर काॾे विया आहिनि जो हिते सरेआम चौकनि ते घोट था मारिया वञनि, मासूम था मारिया वञनि, न्याणियूं थियूं मारियूं वञनि, पर उन्हनि जी दाद रसी कोन थी थिए, उन्हनि जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। सिर्फ़ु हिकिड़ो सबबु ॼाणाए था वञनि त असांजो बिरादरी तकरार आहे। त छा बिरादरी तकरार में क़त्ल जी का सज़ा कान्हे का? असां रियासत खां सवाल था कयूं त छा कबीलाई तकरार में क़त्ल थींदड़ इंसान जो खून न आहे, उहो पाणी आहे? सरेआम रोज़ असां चौकनि चौराहनि तां पंहिंजे शहरनि जा लाश था खणूं, न्याणियुनि जा, मासूमनि जा। ही हथियार हिननि खे केरु थो ॾे? हिननि खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे जो सरेआम टोलनि जी सूरत में अची बकड़नि वांगुरु झपड़ हणी असांजा नौजवान मारे? शहर जा कूंदर बेॾोही जंहिंजो जहिड़े सां को तालुक़ु ई कोन्हे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन बुनियाद ते था मारिया वञनि त तूं फलाणी ज़ात जो आहे, तूं फलाणी ज़ात जो आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। असां हर बेॾोही क़त्ल थियल माण्हूअ जे खून जो इंसाफ़ करण जो मुतालबो था कयूं। उनजो तालुक़ु भली कहिड़ी बि बिरादरीअ सां आहे, पर असां इहो ई मुतालबो था कयूं, हू इंसान त आहे, इंसान जो बचिड़ो त आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। तव्हां हिन वक़्तु इंसानियत जा लीता लताड़े चुका आहियो। हिन वक़्तु तव्हांजे अंदरि
शनास ख़त्म थी वई आहे। तव्हांखे मिरूं थी विया हो जो न न्याणीअ जी शनास आहे न मासूम ॿार जी शनास आहे तव्हांजे अंदरि। मुड़ुसु उहो हूंदो आहे जेको मुड़ुस जो मटु हूंदो आहे। ही बेडो ही क़तल करे तव्हां छा था साबित कयो? पाण खे दिलेर था सम्झो? अड़े थुक हुजे तव्हांजे मथो जो तव्हां बेडो ही बग़ैर हथियार वारे सां मुड़ुस जो मुक़ाबिलो कंदो आहे। जे तव्हां में आहे त तव्हां हथियारनि सां विड़ो, पर असां चऊं था विड़ो छो? असां तव्हां खां मुतालबो था कयूं हितों जे रियासत खां त ही बिरादरी जेके बि तकरार असांजे ज़िले जे अंदरि हलनि था, कहिड़ी बि बिरादरीअ जा आहिनि, उहे फुल फोर ख़तमु कराया वञनि। जॾहिं भोतारनि ते अचे थी ऐं भोतारनि जे माण्हुनि ते उन जी औलाद खे ख़ौफ़ थिए थो त ही फौरन असांजो परे न आहे माज़ी। तव्हां ॾिसंदो वेझड़ाइप में जॾहिं भोतारनि सिलो सिलो कराए जान छॾाए छॾी आहे, पंहिंजनि जी जान छॾाए छॾी, ऐं हे जेके ग़रीब मज़लूम मरनि था इन्हनि जो अहसासु तव्हांखे नथो थिए? भोतारो ख़ुदा खां ड्रिजो, ही बेडो ही जेके क़तल थियूं थियनि हिननि माउनि जूं दाहूं अर्श लोॾाइनि थियूं, अर्श थियूं लोॾाइनि। तव्हां ख़ौफ़ कयो, ईअं न थिए जो हिन तव्हांजी ॿारियल बाहि में तव्हांजा बचा बि सड़नि ऐं पोइ तव्हां अफ़सोस कयो। असांजे शिकारपुर में जेको आहे सो पहिरियों मार जेतिरो ई तकरार हुयो, विच में जेको आहे सो वरी उहो बंदि थी वियो, वरी कुझु महीननि खां जेको आहे सो वरी इहो मसइलो हलियो आहे। ऐं कल्ह अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे सो जेको घोट खे जेको आहे सो पंहिंजे माउ जे साम्हूं क़तलु कयो वियो, उन्हनि जे नंढड़े भाउ खे क़तलु कयो वियो ऐं ड्राइवर खे क़तलु कयो वियो। टे माण्हू जेको आहे सो बिला वजह बिना सबब जे क़तलु कया विया। न उन्हनि जो कंहिंसां तालुक़ु हुयो, न उन्हनि जो कोई जहिड़े सां तालुक़ु हुयो। इन सॼे वाक़े में जेका पुलिस जी जेका रिट आहे उहा चैलेंज आहे पूरे शहर में। पुलिस जी काई रिट जेको आहे किथे नज़र नथी अचे, न पुलिस जेको आहे इंटरवेंशन करण जी कोशिशि करे थी, न उन्हनि ते जेको आहे जेके कल्प्रिट्स आहिनि, जेके इहे फ्यूडल लॉर्ड्स आहिनि जेके हिन में इन्वॉल्व आहिनि, न उनजे ख़िलाफ़ु कोई एक्शन वठे थो। असांजो मुतालबो इहो ई आहे IG सिंध खां, CM सिंध खां, त इन्हनि खे जेको आहे फ़ौरन लगाम ॾिनो वञे। ऐं जेके बि इहे कुझु माण्हू आहिनि, बहरहाल जेके जतोई महर बिरादरी आहिनि, इन्हनि जा माण्हू सभु शहर में रहंदड़ आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, ऑफिसर्स आहिनि, पर कुझु जेको आहे सो जेके ॻोठनि में रहण वारा माण्हू आहिनि, कुझु जेको आहे सो माण्हुनि जो जहिड़ो आहे जेके इन खे जेको आहे माना लिसानी रंग ॾेई करे ऐं असांजे शहर जो अमन ख़राबु कनि था। सो असांजो मुतालबो इहो आहे पुलिस खां त फुल फोर इन्हनि जो जेको आहे सो फ़ैसिलो करायो वञे। ऐं असांजो जेको आहे सरदारनि खां बि जेको आहे पुरज़ोर अपील आहे, मोदबाना अपील आहे त हिनखे फिल फोर जेको आहे फ़ैसिलो करायो वञे ऐं हिन जहिड़े खे जेको आहे ख़तमु करायो वञे, जीअं जेको आहे शिकारपुर जो आम आहे उहो सुख जो साह खणी सघे। में इलाही कबीला तकरार हलनि पिया, पर जेको महज जो तकरार आहे इहो पुराणो थो हले। भई नओं शहर हाणे कुझु महीना अॻु फ़ैसिलो बि थियो, वरी नओं शुरू थियो आहे। उन खे ॿ टिनि महीने में 54 माण्हू क़तल थी विया आहिनि। 54 माण्हू क़तल थी विया, न पुलिस जी का कार्रवाई आहे, न वॾे जेको क़दम आहे को ज़ाहिर नथो थिए। कल्ह त हेॾो सान्यो थियो आहे त तव्हां घोटु वञे थो पंहिंजे अमड़ सां गॾु उन झोल में वेठल भाउ खे शहीद कयो वियो आहे, घोट खे शहीद कयो आहे, ड्राइवर क़तल थी वियो आहे, उनजी अमड़ घोट जी अमड़ उहा शहीद थी ज़ख़्मी आहे। त हीउ हेॾो सारो सान्यो थियो आहे। असां चूंडियल नुमाइंदा का थियनि, तर जा वॾेरा का थियनि, सरदार का थियनि, जेके राज जे नाले ते टिकेटां वठी करे इलेक्शन खटींदा आहिनि, हीअ महाराज जे नाले ते जेतिरे नाले इलेक्शन विढ़ंदा आहिनि ॿई धुरियूं, उहे का थियनि। उन जेको किरदारु ज़ाहिर न आहे। असां सम्झूं था हिन समूरे पंहिंजे दहशत गर्दी आहे। वॾेरा पाण खे मज़बूत करण लाइ, पंहिंजे क़बाइल खे मज़बूत करण लाइ, पंहिंजे ज़ात खे मज़बूत करण लाइ, इलेक्शन खटण जे लाइ ॿई झेड़ाला कराइनि त महाराज जिते ई विढ़ंदा रहनि, असां मज़बूत थियूं। असीं हिन खे इंतिहाई सख़्तु लफ़्ज़ मज़म्मत बि कयूं था। असीं चऊं था रियासत खां त हिन ख़िलाफ़ु एक्शन खणे, मासूम मदद कयो। लम्हे फ़िक्री आहे असांजे लाइ, सोचण जो लम्हो आहे त अॼु खां 6 महीना पहिरियों असां धाड़ेल गर्दी जे वर चढ़ियल हुआसीं, हाणे वरी असीं कबीला जे वर चढ़ियल आहियूं। साॻिया ई रोट 6 महीना पहिरियों धाड़ेलनि जे हवाले हुया, हाणे कबीला जी ग्रुपनि जे हवाले आहिनि। पोइ हाणे जंहिंजी जिथे मर्ज़ी, कंहिंजा कुंदर कोहे, कंहिंजा घोट कोहे, कंहिंजा बचा कोहे, का लगाम कोन्हे, का रियासत जी रिट नज़र नथी अचे। पर अफ़सोस सां इहा असांखे वॾे में वॾो जेको अफ़सोस थींदो आहे न, उहो इन ॻाल्हि जो थींदो आहे त सरदारनि जी बेबसी ते। हाणे बेबसी इन हद ताईं अथनि त जॾहिं इलेक्शन थी थिए त इहो तव्हां कॾहिं न ॿुधो हूंदो त हिकिड़े कबीले जे इलाइक़े में ॿिए कबीले जो सरदार खटी वियो। अच्छा, वरी जॾहिं जंगबंदियुनि जी या झेड़नि जी ॻाल्हि थी अचे, पोइ साईं चवंदा साईं असांजे चवण में न आहिनि। बाबा तव्हांजे चवण में कीअं न आहिनि, पोलिंगियूं तो तव्हां खटंदा हो। भला लॉजिकली तौरु कॾहिं ईअं थियो आहे त महर सरदारनि जे इलाइक़नि में जतोई सरदार खटिया हुजनि, या जतोई सरदारनि जे इलाइक़े में महर सरदार खटिया हुजनि। बाबा बचे खे ख़बर आहे इहे माण्हू तव्हां खां ॿाहिरि न आहिनि। तव्हांजी बेबसी, तव्हां जेको चुप कयूं, चुप आहे न, माठ लॻा पिया हो न, भला कॾहिं जाॻंदो?
छा उअं त वेठा कचहरियुनि में ये असांजा कबीलाई सरदार मीर पीर भोतार चवंदासीं राज असांजी औलाद मिसल आहे। बाबा हे औलाद रोज़ जी बुनियादुनि ते थी शहीद थिए, रोज़ तो इंसान मरे, पोइ उहो जतोई आहे, महर आहे, लाशारी आहे, शेख आहे, केर बि आहे, मरे त इंसान थो न। असां निकिता आहियूं इन जे लाइ त बाबा तव्हां थोरो अखियूं पटियो, भला सिर्फ़ु औलाद तव्हां हुनखे सम्झंदा आहियो छा जेकी तव्हांजी रत में हुजे? ही बि तव्हांजी औलाद रोज़ानो जी बुनियाद ते शहीद था थियनि। कल्ह घोट कुसिया हिन खां पहिरियों बि घोट था कुसियारनि, ॿिन्हिनि धुरनि ॾो, ॿिन्हिनि पासनि ॾो, ऐं तव्हां वेठा मुख़्तलिफ़ क़िस्म जा सबब था ॾियो। न बाबा ॿुधायो भला फ़ैसिलनि जूं तारीख़ूं अॻिते पोइते न थींदियूं आहिनि छा? जेकॾहिं को फ़ैसिलनि जी तारीख़ अॻिते पोइते थिए थी ऐं जेकॾहिं को माण्हू ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो त रियासत किथे आहे? ॾियो न डंडो। जेकॾहिं को फ़ैसिले में नथो वे ॾियो डंडो। जेकॾहिं को फ़ैसिले जो ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो तव्हां डंडो ॾियो। चुप कयूं वेठा हो हिते राज जे नाले ते, राजूणीअ जे नाले ते, कबीले जे नाले ते जंहिंखे वणनि मारे हलिया वञनि, जंहिंखे को न कंहिंजो तालुक़ु आहे न कंहिंजो वास्तो आहे उनखे मारे निकितो हलियो वञे माण्हू, पोइ वञूं था थाणे ते, पुलिस थी चई कबीलाई जहिड़ो आहे असां छा कयूं? रियासत जो जवाबु इहो आहे। अदालतुनि में वञूं था इंसाफ़ नथो थिए, सज़ाऊं नथियूं मिलनि, जज़ाऊं नथियूं थियनि, पोइ माण्हू इहो बहितर थो सम्झे त मां पंहिंजे जो यार जिथे माण्हू मरे थो न उनजो अंदरि जले थो। मिसाल तौरु कल्ह हिकिड़ो घोटु मोह त हाणे इन्हनि जे अंदरि में इहो क्रोध हूंदो त असां बदिले में अॻिलनि जा 3 मारियूं। हाणे इहा जेकी रेस आहे, इहा जेकी ज़हनी रेस आहे, अना जी रेस आहे, हिक ॿिए खे घटि ॾेखारण जी रेस आहे, इन में क़तल त इंसान थो थिए। असां अॼु निकिता आहियूं, असांजो मोटिव इहो आहे, असांजो मक़सदु इहो आहे, असांजी सोच इहा आहे त इहे सरदार जन खे अलाह इज़त ॾिनी आहे। बाबा तव्हांजी इज़त ऐं तव्हांजो मान शान बि इन्हनि कबीलनि जे करे अथव। इहे 4 माण्हू अथव त अलाह तव्हांखे इन्हनि मर्तबनि ते विहारियो आहे। जंहिं वटि राज न आहे, जंहिं वटि माण्हू न आहिनि, जिन वटि कबीला न आहिनि, उन्हनि खे तव्हांखे बि ख़बर आहे उन्हनि खे को सलाम न कंदो आहे। हाणे जन कबीलनि जे नाले ते तव्हांखे अलाह इज़त ॾिनी आहे, उन्हनि जा यार बचा मरनि था, कूदर कुसजनि था, न्याणियूं मरनि थियूं, तव्हांखे को फ़िक्र ई कोन्हे, तव्हां पंहिंजी अयाशी ऐं इशरत में लॻा पिया हो। असां निकिता आहियूं, असां तव्हांखे ख़ुदा राय हथ ॿधी अपील था कयूं, ख़ुदा जो वास्तो अथव यार। पंहिंजी अनाउनि खे सभु ठहिया पिया आहिनि। अच्छा इन्हनि वॾनि माण्हुनि जो को कज़ियो थिए त हिकिड़ो भोतार, हिकिड़ो मीर, हिकिड़ो पीर 100 धोकियूं अॻिली भोतारनि ने मोकिलंदो, वरी हुननि जो कज़ियो थिए, अच्छा वरी हिक ॿिए सां मिलंदा, चाचा चाचा करे पहिरें पई मिलंदा, बाक़ी राजू विढ़ायूं वेठा आहिनि, माण्हू मरनि, तव्हांखे को अहसासु कोन्हे, तव्हांखे को दिलि कोन्हे, तव्हांखे को सोच कोन्हे। यार ही बि कंहिंजा बच्चा आहिनि, ही रोज़ जी बुनियादुनि ते माण्हू था मरनि, इंसान थो मरे, असांजो अंदरि थो रोए यार। उहो केर बि आहे, असां कंहिं हिक माण्हू जी ॻाल्हि ई नथा कयूं, असां मजमूई ॻाल्हि था कयूं। उहो कंहिं बि कबीले सां तालुक़ु रखे थो। असां रियासत खे था चऊं त जेकॾहिं को फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो, को फ़ैसिले ते नथो अचे, डंडो ॾियो। जेकॾहिं सरदार चाहिनि न, अगरि हिननि जी नीयत हुजे, सचाई हुजे, अच्छा पंहिंजे मथां सनी सुकी FIR थिए न हिन तबिके जे मथां, हे तबिकाती जहिड़ो आहे न, ही सभु सरदार मीर पीर हे सभु हिकिड़े तबिके जा माण्हू आहिनि, ऐं तव्हां ऐं मां हेठे तबिके जा, हे असांखे नीच तबिके वारा महसूसु कंदा आहिनि। ही सभु अच्छा हिननि ते का सनी FIR थिए न, लश्कर भोतारनि जो वठी उन माण्हू वटि वेंदा, बाबा लंघी आया आहियूं हाणे बसि माफ़ी ॾियो। अच्छा जॾहिं आम माण्हूअ जो थिए थो त को तव्हांखे राजूणी नज़र नथी अचे, को मेड़ में तकाफ़ुलो नज़र, रुगो हवाल खणो न मेड़ में तकाफ़ुला। काॾे आहे सिंधी तव्हांजो अमुन पसंदी वारी पॉलिसी, काॾे वई ज़िया लंजार साहब वारी पॉलिसी? धाड़ेलनि जे लाइ त रेड कारपेट आहे। लंजार साहब उन ॾींहुं तव्हां चई विया हो त जेको सरदार अमुन अमान जे लाइ का रुकावट पैदा कंदो, रियासत उन ते उनखे एक्शन खणंदी। किथे आहे रियासत? किथे आहे तव्हांजी सिंध गवर्नमेंट में इहे ई माण्हू काथों न काथों तव्हां फिरी अचो, इहे ई गवर्नमेंट जो हिसो आहिनि। अगरि ही चाहिनि त हिकिड़े ॾींहं जी रांदि आहे, को मसइलो कोन्हे, कबीलाई जहिड़ा हल करणु हिननि भोतारनि को ॿाहिरि न आहे, पर हिननि जी सचाई नियत ख़ुलूस में असांखे शक आहे, हे नथा चाहिनि, छो जो हिननि खे ख़बर आहे इहे कबीलाई जहिड़ा न हूंदा, इहे फ़साद न हूंदा, असांजा बंगला वीरान हूंदा, असांजे ईंदो केरु? हे सॼी रांदि आहे। कल्ह ताईं इहा रांदि धाड़ेल गर्दी ते हुई, अॼु इहा रांदि कबीलाई जहिड़नि ते आहे। जदीद हथियार आहिनि कबीलनि वटि, जेके फ़ौजियुनि वटि हुजणु खपनि, जेके पुलिस वटि बि न आहिनि, उहे हिननि कबीलाई माण्हुनि वटि हथियार आहिनि, जदीद ऑटोमेटिक हथियार आहिनि, नेटू जा हथियार सिंध में था इस्तेमालु थियनि। हीअ रांदि
बंदि थियणु खपे। मां आख़िर में चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त साईं असांजे हिन हिन ग़रीबड़ी सिंध ते बि ध्यानु ॾियो। हिते बि DG रेंजर साहब तव्हां बि जेको ऐलान करे विया हिते जेको रेड कार्पेट विछाए वियो धाड़ेलनि लाइ, उते तव्हां चओ त जेकॾहिं को सरदार हूंदो त असां हुनखे ॾंडो ॾींदासीं जेकॾहिं अमन में रुकावट बणिबो। हाणे ॿियो ॾंडो, अगरि कंहिंजी शरारत आहे बेरहमाना कार्रवाई कयो, असांखे को हुनजो, असां शहरी निकिता आहियूं, असांखे अमुन खपे ऐं अमुन ॼण हिन रियासत जी ज़िम्मेदारी आहे। शिकारपुर में जेका केतिरनि ई सालनि खां जारी ऐं सारी आहे, महर जो ई तकरार जंहिंजा केतिरा ई फ़ैसिला थी चुका आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं उनजो मुकमिल हल न थी सघियो आहे। मां सम्झां थो त सरदारनि भोतारनि जी अनाऊं, रियासत जी लाग़र्ज़ी, रियासत जी कन लाटार, इहे नतीजा थियूं ॾियनि त घोट असांजा रोडनि ते कुसजनि था। कल्ह शिकारपुर शहर समेत शिकारपुर ज़िले जे हर नौजवान जी अखि अश्क बार हुई ऐं रोए पई, सवाल पई करे त इन घोट जो कहिड़ो ॾोह हो, या जावेद महर जो जेको बेटियूं हलाईंदड़ हिकिड़ो दुकानदार हो उनजो कहिड़ो ॾोह हो, या जतोई हुजण को ॾोह आहे, या महर हुजण को ॾोह आहे। माना ज़ातियूं हुजण बि ॾोह बणिजी वियो आहे। माना जे झेड़ो आहे हिकिड़े माण्हूअ सां त उन माण्हूअ जी ज़ात जे महर आहे त महर कबीले जो हर माण्हू क़तल करे छॾियो। रियासत हिते किथे आहे? रियासत खे को न को एक्शन त वठणु खपे न, इदारनि खे एक्शन वठणु खपे, सरदारनि भोतारनि खे एक्शन वठणु खपे। बाबा अॼु ई नौजवान बेयारो मददगार मज़दूर पेशा दुकानदार वापारी जंहिंजी ज़िंदगी दाह ते लॻल आहे, सरकारी मुलाज़िम महर हुजे जतोई हुजे, स्कूल नथा वञी सघनि, पढ़ाए नथा सघनि, स्कूल बंदि आहिनि, ज़िंदगी मफ़लूज बणिजी चुकी आहे। शिकारपुर जो तारुफ़ पूरी दुनिया में हिन वक़्तु पाकिस्तान में शिकारपुर जो तारुफ़ कंहिं वाना ऐं वज़ीरिस्तान खां घटि न आहे। शिकारपुर जो तारुफ़ त बाबा तालीम जे लाइ, तालीम जे हवाले सां तमामु वॾो शिकारपुर जो तारुफ़ हो, सिहत जे इदारनि जे हवाले सां शिकारपुर जो तारुफ़ हो, शिकारपुर जी सफ़ाई सुथराईअ जे हवाले सां शिकारपुर जो तारुफ़ हो। अॼु शिकारपुर जो तारुफ़ क़त्ल ऐं गारत जे तौर ते जेको आहे थी रहियो आहे। छा हुकुमराननि खे अञा बि अखि पटणु न खपे? सरदारनि भोतारनि खे अनाऊं छॾणु न खपनि? रियासत त किथे आहे? गुज़श्ता 25-30 सालनि खां 2000 जे ईस्वीअ खां वठी शिकारपुर में जेको क़बीलाई झेड़नि जो कल्चर ॾिनो वियो आहे, हथ सां हथ ठोकियो ॾिनो वियो आहे। पोइ हाणे असां इहो रियासत जे तरफ़ां चऊं, असां इहो सरदारी निज़ाम जे तरफ़ां चऊं, असां इहो PPA जे हुकूमत जे तरफ़ां चऊं, या असां ॿियनि कुझनि हथनि जे तरफ़ां चऊं, मतिलबु इहे 20-25 सालनि खां असांजे हिननि चइनि मख़सूस ज़िलनि में इहे ई बिरादरियूं, इहे ई ज़ातियूं, इहे ई क़ौमा लाड़ में बि वेठियूं आहिनि, इहे ई हैदराबाद वारी पटीअ में बि वेठियूं आहिनि, इहे ई बिरोही, इहे ई शेख, इहे ई जतो, इहे ई महर। उते ईअं झेड़ा न आहिनि। हिन चइनि ज़िलनि में मख़सूस दरिया जे पेट वारनि ज़िलनि में इहे झेड़ा आहिनि। हिन ज़रख़ेज़ ज़मीन ऐं हिन चीकी मिटीअ ते इहे झेड़ा आहिनि। त हिन में लॻे थो त हिन में ब्यूरोक्रेसी, सियासतदान, सरदार, रियासत सभु मुलविस आहे। कल्ह ई जेको शिकारपुर जो दिलि ख़राश वाक़ियो थियो आहे, अमड़ियुनि भेनरुनि सोटनि मासातनि ऐं पंहिंजे बचनि जे साम्हूं घोटु कुठो वियो आहे, उनजो नंढड़ो सग़ीर भाउ उन सां गॾु गोलियुनि जो खाॼ बणियो आहे, उन सां गॾु उनजो ड्राइवर मारिजी वियो आहे, अमड़ ज़ख़्मी आहे। हीअ कंहिं ॿिए वॾे शहर में थिया, कराचीअ में थिया इहो कल्ह वारो वाक़ियो, लाहौर में थिया इहो कल्ह वारो वाक़ियो, कंहिं बि मुहज़िब शहर में वाक़ियो थिया, पूरी रियासत हिली वञे हा। पर अफ़सोस जो हीअ असांजो कंहिं मतिलबु असां हिकिड़े ॼण त वेगी माउ जा पुट आहियूं, असां उन्हनि शहरनि में था रहूं, ॼण असां इंसान ई न आहियूं, हिन पाकिस्तान जा न आहियूं, सिंध जा ॼण जावा ई न आहियूं। असांजो रोज़ु क़त्लेआम थिए थो, कूंदर कुसजनि था, चवण वारो तहरुक वठण वारो ऐं वॾो एक्शन खणण वारो कोई न आहे। असांजी हाणे हिकु मैडम ज़ख़्मी थी हुई जॾहिं पुलिस DSP, त उन्हनि ते ऑपरेशन्स थियूं, पर हिते 10 माण्हू मरी था वञनि क़बीलाई झेड़नि जे हाल में। अॻिला वीडियो ठाहे करे चवंदा असांजी ज़ाती दुश्मनी आहे, कंहिंजो कुझु न वञे। सो असांजो गुज़ारिश आहे रियासत खे त बाबा असां थकिजी पिया आहियूं, असां सभु हथ मथे करे छॾिया आहिनि, ख़ुदारा कुझु ॾंडो ॾियो हिननि खे। शिकारपुर में हिकिड़े ई बाईपास हिकिड़े ई धक में 3 ॼणनि खे जेको आहे सो जेके ख़ुशीअ में वञनि पिया, उन्हनि खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। मां सम्झां इहो वाक़ियो कंहिं वॾे शहर में हुजे हा, कंहिं इस्लामाबाद में, कंहिं कराची में हुजे हा, त सॼी मीडिया, उर्दू मीडिया थरथले में अची वञे हा। पर हीअ असांजो ग़रीब शहर,
हीउ ग़रीब खितो असांजो जो अफ़सोस सां चवणो थो पए त कंहिं आला अख़्तियारनि खे कन ते जूअं न चुरी आहे, इंसान न मरिया आहिनि, ईअं थो लॻे ॼण त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं लावारिस मरिया आहिनि। हुजणु जीअं खपे पियो त इंतिज़ाम में हरकत में अची वञे हा। हाणे जिन मारियो आहे उहो वीडियो रखी करे ख़ुशी था मल्हाइनि। हाणे रियासत किथे आहे, हुकूमत किथे आहे, उनजो निज़ाम किथे आहे जो हेॾियूं बेदर्दीअ सां माण्हू क़तल कया विया आहिनि। असां सरदार किथे आहिनि, बोतार किथे आहिनि जेके चवनि था क़ौम असांजा बचा आहिनि, हे उन्हनि जा बचा मरनि था, छा इहे उन्हनि जा पंहिंजा बचा न आहिनि? तॾहिं उन्हनि खे को फ़र्क़ु नथो पवे, शर्म अचे उन्हनि खे। ख़ुदा रा कुझु ख़ुदा जे कहर खां रिढो हीअ माण्हू जेके मरनि था, हीअ माण्हू जेके मासूम मरनि था, उहो छा कैफ़ियत आहे? शिकारपुर जो बचो कलर रुनो आहे त हे उन्हनि पंहिंजो वाक़ियो सम्झो आहे, इहे खून उनजे घर में थियो आहे। ख़ुदा रा रियासत खे चऊं था, हुकूमत खे चऊं था त हीअ दहशतगर्दी ख़तमु कयो। असां पुरअमन आहियूं, हिन ख़िते खे पुरअमन खे जेको आहे सो तव्हां प्रमोट कयो ऐं हीअ तबाही तव्हां ख़तमु करायो। महिरबानी।